नासिन मलीर वेझो रेढ़ी ॻोठ में मोहाणनि जी तंज़ीम पारां सकाफ़ती ॾिहाड़ो मल्हाइण जूं तैयारियूं शुरू थी वियूं आहिनि। उन हवाले सां वीडियो लिंक ते मौजूद आहे आवाज़ न्यूज़ जो रिपोर्टर मंजूर सोलंकी। जी मंजूर। जी नाज़रीन, अॼु मलीर जे रेहड़ी ॻोठ में माहीगीर समाजी संगत तरफ़ां आवाज़ टीवी जे ऐलान खां पोइ समाजी तंज़ीम तरफ़ां रेहड़ी ॻोठ में सकाफ़ती ॾियाड़ो मल्हायो पियो वञे। सकाफ़ती तक़रीब में मौजूद पाण सियासी समाजी अॻवाननि ऐं इलाइक़े वासियुनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। अॼु रेड़ी मियाण में असां माहीगीर समाजी संगत जे प्लेटफॉर्म तां आवाज़ टीवी जे सॾ ते आवाज़ टीवी जे सथ मिलाईंदे रेड़ी मियाण जे अंदरि हीअ ॾींहुं मल्हाए ख़ुशी जो इज़हार पिया करियूं त 4 डिसंबर असां सिंधी माण्हुनि जे ईद जो ॾींहुं आहे। उन ईद जे ॾींहं जी तयारीअ जे सिलसिले में रेड़ी मियाण जा मोहाणा माहीगीर समाजी संगत जे सॾ ते अॼु समुंड खां जीअं मोटिया आहिनि त मच्छियूं लाहे जीअं लाइन पिया ऐं उन सां गॾु हिते जेको सो ईद जे ॾियारे जे तयारी में झूम टोपियूं अजरक विझी जेको सो झुमरियूं हणनि पिया, ख़ुशी जो इज़हार पिया कनि। त असां सिंधी क़ौम जेका 5000 साल क़दीम क़ौम आहे, असांजो कल्चर असांजी तहज़ीब वॾी रिच आहे ऐं उनखे मल्हाईंदे असां भरपूर ख़ुशी महसूस पिया करियूं। आवाज़ टीवी ऐं माहीगीर समाजी संगत जे तरफ़ां रेड़ी मियाण में इहो प्रोग्राम मल्हायो पियो वञे। असां अॼु हिते सभु मौजूदु आहियूं। असांखे फ़ख़्रु आहे त असांजो रेड़ी मियाण बि पंहिंजे सकाफ़ती ॾियारे खे तमामु जोश ख़रोश सां मल्हाए रहियो आहे ऐं सकाफ़तूं क़ौमुनि जूं सुञाणप हूंदियूं आहिनि ऐं क़ौमुनि जे इनकलाब जूं निशानियूं बि हूंदियूं आहिनि। असां आवाज़ टीवी जा थोराइत आहियूं जंहिं अची असांखे असांजे हिन प्रोग्राम में आया ऐं शामिलु थिया ऐं असांजी हौसला अफ़ज़ाई कयूं। जेका सथ आहे उनजो थोराइतो आहियां ऐं माहीगीर समाजी सथ तरफ़ां जिन्हनि जे तावन सां रेड़ी मियाण माहीगीर कम्यूनिटी जे अंदरि हिकिड़ो सकाफ़ती ॾियारो मुनक़द कयो पियो वञे ऐं 4 डिसंबर जे हवाले सां इंशाअल्लाह ई पुरजोश ॾियारो मल्हाइण जी कोशिशि कई पई वञे। त उमेदु आहे त इंशाअल्लाह रेड़ी मियाण बि इन सकाफ़ती ॾियारे जे अंदरि भरपूर शिरकत करे ऐं पंहिंजे क़ौमी फ़ख़्रु हुजण जो सबूत पेश कंदी। अॼु रेड़ी ॻोठ जा माहीगीर मला माण्हू त रेड़ी ॻोठ में अॼु जेको कल्चर डे आहे सिंध जो 5000 साल पुराणी असांजी जेका इहा कल्चर आहे जेको अॼु बि असां को मल्हाईंदा अचूं ऐं अॼु रेड़ी ॻोठ में तयारियूं आहिनि 4 डिसंबर जूं। सो इंशाअल्लाह मां ॾिसना ते जेको अॼु बि जेको ख़ूबसूरत तरीक़े सां माहीगीरनि जे किनारनि ते रेड़ी ॻोठ जे किनारे ते जिते ॿेड़ा बि आयल आहिनि उते असां जेको अॼोको प्रोग्राम मल्हाईंदासीं। आवाज़ टीवी तरफ़ां ऐलानियल तक़रीब जेकी आहे उहा रेड़ी ॻोठ में मल्हाई पई वञे। सॼे ॻोठ खे सजायो वियो आहे। जेके बि माहीगीर मच्छी मारणु वञनि था समुंड में उन में उतां जेके मोटी आया आहिनि उहे बि जेको आहे हिन तक़रीब में शामिलु थिया आहिनि। उन्हनि जो चवणु आहे त आवाज़ टीवी जे ऐलान खां पोइ भरपूर तरीक़े सां मल्हाए रहिया आहियूं ऐं इनखे इन ई तरीक़े सां मल्हाईंदा रहंदासीं।